सिंधु देश मुक़दरा साईं GM सैदर रहबरा शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी असांजो लीडर आहे। ताज़ो ई टियों ॾींहुं जसाफ शहीद बशीर खान सिंध जो सदर मोहतरम हनान अब्बासी पंहिंजी मरकज़ी कैबिनेट सां गॾु जसाफ सिंध यूनिवर्सिटी जे सदर मोहतरम अली शंभाणी सां गॾु जॾहिं टंडो जाम ज़री यूनिवर्सिटी जी उते पधर ते पहुतो, उते जसाफ जे मौजूदा उहिदेदारनि सां गॾु जॾहिं तंज़ीमी वेहक कयसि त उतां रियासत जी दलाली कंदे इंतिज़ामिया जसाफ जे दोस्तनि मथां हिकिड़ा कूड़ा केस कया आहिनि। असां तस्लीम था कयूं त असां हिन रियासत जे ख़िलाफ़ु आहियूं, पर जेके इहा तव्हां कूड़ा केस हथ ठोके असां जूं रुकावटूं पिया कयो, असां हिननि रुकावटनि खां मथां आहियूं। असां वाज़े नमूने उन रियासत ऐं गॾोगॾु उन जी दलाल इंतिज़ामिया जेका टंडो जाम यूनिवर्सिटी में हींअर मौजूदु आहे उनखे ॿुधाइण था चाहियूं त जसाफ जा कारकुन अकेला न आहिनि, सॼी सिंध उन्हनि सां गॾु आहे। ऐं असां फिलफोर मुतालबो कंदासीं त इहो जेके कूड़ियूं FIRूं आहिनि इहे ख़तमु कयूं वञनि।